ओलह जी हवाउनि जो नओं सिस्टम ईरान मां उत्तर बलोचिस्तान में दाख़िल थी वियो आहे। मौसमियात खाते अॻकथी कई आहे त बलोचिस्तान जे 13 ज़िलनि में 2 ॾींहनि ताईं बरसात ऐं बर्फ़बारी जो सिलसिलो जारी रहंदो। मौसमियात खाते मूजिबि उत्तर बलोचिस्तान जा इलाइक़ा सख़्त सर्दी सबबि मुतासिर थियण जो इम्कानु आहे, जॾहिं त मथाहें इलाइक़नि में गर्मी पद -14 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कानु आहे। कराची समेत सॼी सिंध में 17 जनवरी ताईं थधि जी लहर ऐं थधि जी शिदत में वाधि जो बि इम्कानु ज़ाहिर कयो वियो आहे। मौसमियात खाते गर्मी पद में 2 खां 4 डिग्री सेंटीग्रेड ताईं घटिताई जी अॻकथी कई आहे। हुन कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुबुह खां ई फुड़ शुरू थी वई। कोहीड़े सबबि थधि में घटिताई अची वई, जॾहिं त बरसात खां पोइ केतिरनि ई इलाइक़नि में तेज़ हवाऊं बि शुरू थी वयूं आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि क्लिफ्टन डिफेंस, औरंगी टाउन, फेडरल बी एरिया, बल्दिया टाउन, साइट, स्कीम 33, नाज़िमाबाद, नॉर्थ कराची ऐं ॿियनि इलाइक़नि में हल्की बरसात पई।